हिकु अलाह वारो फ़क़ीर हुयो, पंहिंजे रस्ते सां वञी रहियो हुयो त उनजे आम्हूं साम्हूं इज़राइल पियो अचे। इज़राइल खे चवणु लॻो त फ़क़ीर त काॾे वञे थो। चवणु लॻो त अलाह जो रबी हुकुम आहे, फलाणे हमरा जो साह कढण थो वञा। एतिरे में फ़क़ीर चवणु लॻो त जॾहिं बि मूड़ी अची त 2-3 ॾींहं अॻे मूंखे ॿुधाइजां, जीअं मां पंहिंजी तयारी करे वठां। इज़राइल चवणु लॻो सही आहे। अदा एतिरे में हर को पंहिंजे रस्ते तां वेंदो रहियो। फ़क़ीर कुझु ॾींहं गुज़रिया। फ़क़ीर जो हिकु दोस्त गुज़ारे वियो। फ़क़ीर पंहिंजे हिसाब सां हुन दोस्त वटां थी आयो। वरी कुझु ॾींहं गुज़रिया त फ़क़ीर जो हिकु अज़ीज़ मिट गुज़ारे वियो। अदा फ़क़ीर पंहिंजे हिसाब सां वियो, उन मिट वटां बि थी मोटी आयो। हकिल न होकार न वञे पियो। हिकु बादशाह में पुॻो। उहो बादशाह जो हुजे बेअंत ज़ालिम। उहो पंहिंजे रियायती ऐं पंहिंजे अवाम ते एॾो ज़ुल्म पियो करे जो बेअंत। उनजो इहो ई क़ानून हुयो, जेको बि टैक्स न भरींदो उनखे 100 कोड़ो लॻंदो ऐं उनजे मथां डबल टैक्स रखी वेंदी। उन हिसाब सां हू पंहिंजी डांद गाॾीअ ते बादशाह ख़ुदि अवाम ते इहो ज़ुल्म करे पियो। 100 कोड़ो पंहिंजे हथनि सां आणे पियो ऐं उनजी टैक्स बि वधाईंदो अचे पियो। नंबरवार नाला लिखियो अचे पियो उन बाज़ार सां। ऐं फ़क़ीर बि उन ई बाज़ार सां अची रहियो हुयो त उनजे अॻियां साॻियो इज़राइल अची पुॻो। फ़क़ीर खे चवणु लॻो त अलाह जो रबी हुकुम आहे, सो मां तोखे वठणु आयो आहियां। एतिरे में फ़क़ीर चवणु लॻो इज़राइल खे त मां त तोखे चयो त 2-3 ॾींहं मूंखे अॻे ॿुधाइजांइ। चवणु लॻो त मां तोखे 2-3 ॾींहं अॻे ॿुधायो। चयईं उहो वरी कीअं? चई हिकु तुंहिंजो दोस्त, जेको पर्सनल दोस्त तुंहिंजो हुयो, मां तोखां उहो कसियो। तूं हुन ते वें, उनजो कुल्हे कांदी थी मुक़ाम ताणी बि वें, उनखे हथनि सां दफ़नाई। उते तूं पुॻे उनखे ॾिठी त दफ़नायूं थो वञा पियो। तोखे मुंहिंजो यादगिरो न आयो त तोखे बि अॻे पोइ बि इन में अचिणो आहे। तुंहिंजो मिट गुज़ारे वियो, उन ॾे वई, उनजो कुल्हे कांदी थिए, उन सां गॾु हली मुक़ाम में उनखे दफ़नाया ऐं उते तोखे मुंहिंजो ख़्यालु न आयो त मुंहिंजो बि हिकिड़े ॾींहुं इहो ई वारो ईंदो, मां बि हिन में मिटी थींदुसि। फ़क़ीर जंहिंमहिल इहे इज़राइल जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त फ़क़ीर पंहिंजे हिसाब सां हेठि कंधु कयो। फ़क़ीर चवणु लॻो हुन इज़राइल खे, हाणे भली मूंखे रबी हुकुम सां वठी हल, पर मुंहिंजो हिकु अर्ज़ु आहे, 5 मिंट रुॻो मूंखे धर ॾे। हिन मुल्क जो बादशाह वॾो ज़ालिम आहे, सो हिन बादशाह खे थोरा चंद अखर मां हक़ीक़त जा ॾेखारियां, पोइ भली मूंखे वठी हल। अदा इज़राइल चयो चलो ठीकु आहे, तोखे 5 मिंट जो मां टाइम ॾियां थो। अदा एतिरे में फ़क़ीर ज़ोर ज़ोर सां चवणु लॻो त अलाह मारींदो पाण हे, पर ॾोह डांद गाॾीअ ते ॾींदो आहे। अलाह मारींदो त पाण हे, पर ॾोह डांद गाॾी ते ॾींदो आहे। सो इहो ज़ोर ज़ोर सां उन बाज़ार में चवंदो वञे पियो। सॼो अवाम जेको बि हुयो बादशाह जो, उहो ॿुधे पियो सॼो फ़क़ीर जूं ॻाल्हियूं त अलाह मारे त पाण थो, पर ॾोह डांद गाॾी ते ॾिए थो। अदा एतिरे में उन बादशाह जे अॻियां फ़क़ीर जो गुज़र थियो। बादशाह जॾहिं हिन जा लफ़्ज़ इहे फ़क़ीर जा ॿुधा त बादशाह ऐं उन जा जेका नौकर वाटका हुया, सो वज़ीर नौकर सभु उन ते खिलणु लॻा फ़क़ीर ते। त फ़क़ीर चवे छा थो त अलाह मारे पाण थो ऐं ॾोह डांद गाॾी ते ॾिए थो। अदा बादशाह खिलणु लॻो, सॼो उन जा जेका बि नौकर ज़ालिम हुया उहे सभु खिलणु लॻा। अदा फ़क़ीर एतिरे में इहो चवंदो चवंदो हिन बादशाह खां गुज़र कयो निकितो वियो। अदा एतिरे में बादशाह जंहिं डांद गाॾीअ ते वेठो, उन डांदनि खे अलाए छा थी वियो, उन ड्राइवर खां झलियाई कोन ऐं डांदनि पंहिंजे हिसाब सां मस्ती में अची विया। जंहिं तरफ़ फ़क़ीर वञी रहियो उन तरफ़ उहे डांद बि रवाना थी पिया। अदा उन ड्राइवर खां डांद रोकिया कोन, बादशाह उन ते चढ़ियो वेठो आहे। बादशाह पंहिंजे हिसाब सां ज़ोर ॾिनो, पर उन ड्राइवर बि ज़ोर ॾिनो, पर इहो हुननि खां रोके कोन सघिया। ऐं बादशाह जेको फ़क़ीर वियो पिए, उहो वॾे एलियान सां चवंदो वञे पियो त मारींदो त अलाह आहे, पर ॾोह डांद गाॾी ते ॾींदो आहे। इहा बादशाह जी डांद गाॾी जीअं वई, हुननि जूं ब्रेकूं ई कोन लॻियूं। उन फ़क़ीर जे मथां डांद गाॾीअ सिधो चढ़ियो वियो। अदा फ़क़ीर पंहिंजे हिसाब सां वियो हलियो हिन दुनिया तां। जिब्राइल हुनजो साह इज़राइल कढियो। अदा फ़क़ीर त पंहिंजे राह सां वेंदो रहियो ऐं बादशाह इहो सॼो लका ॾिठो ऐं बादशाह जे अवाम बि सॼो इहो लका ॾिठो त फ़क़ीर जो हीउ ऐलान हुयो। ऐं फ़क़ीर जे हक़ीक़त में डांद गाॾी वाक़ई बि चढ़ी वई। सो हाणे बादशाह जंहिंमहिल इनखे फ़क़ीर खे जंहिंमहिल डांद गाॾी मारियो, बादशाह जा लफ़्ज़ उन जे दिमाग़ ते घर करे विया त मारींदो त अलाह आहे, पर ॾोह डांद गाॾी ते ॾींदो आहे। ऐं जिब्राइल जो साह कढंदे बि हुन बादशाह खे इहो ॾिठो त कहिड़े तरीक़े सां इज़राइल हुन फ़क़ीर जो साह कढियो, जो बादशाह खे एतिरो ख़ौफ़ हुयो इहो जो बेअंत। बादशाह उन महिल पंहिंजे हिसाब सां जेकी टैक्स हुई जंहिंखां वरितई उनखे मोटाए ॾिनई ऐं पोइ हिते बुक संभल रही त जेतिरी जंहिंखां वरिती आहे उन्हनि खे डांद गाॾियूं ओतिरियूं भरे ॾिनी त बाबा मूंखे
ग़लती मुंहिंजी आहे, सो मां तव्हांखे मथां एतिरो ज़ुल्म कयो। तौबा ताइब थियो अलाह जे अॻियां ऐं पंहिंजे हिसाब सां हुन सॼी अवाम खां माफ़ी वठणु लॻो त मारींदो त अलाह आहे पर ॾोह ॾांद गाॾी ते ॾींदो आहे। सो हीअ जेकी दुनिया आहे तो फ़ानी आहे, कुझु बि न आहे। त बादशाह उन ज़ुल्म जंहिं महिल फ़क़ीर जो साहु कढंदे ॾिठो सो बादशाह सुधरी वियो। जॾहिं बि बादशाह पंहिंजी दरबार हणंदो हुयो त सॼे अवाम खे अची उन फ़क़ीर जो किसो खणी ॿुधाईंदो हुयो त हिन तरीक़े सां फ़क़ीर लफ़्ज़ चया सो मारींदो अलाह आहे पर ॾोह ॾांद गाॾीअ ते ॾींदो आहे। सो कंहिं महिल बि कहिड़े बहाने सां बि माण्हू मरी सघे थो। सो सबक़ खे चवणु लॻो त हीअ ज़ुल्म न कयो। साईं हिन में पहिरियों सबक़ इहो ई आहे त पंहिंजे मौत खे न विसारियो। तव्हांजा मिट अज़ीज़ दोस्त वञनि था पिया, हिकु ॾींहुं तव्हांखे बि इन ई पासे ॾे हलणो आहे। सो पंहिंजी अॼु खां पोइ तयारी कयो। कहिड़ो बि वक़्तु आहे सो टाइम जी का बि कोन्हे लिखत। कंहिं महिल बि माण्हूअ खे पंहिंजे हिसाब सां इज़राइल ईंदो सो साहु कढियूं हलियो वेंदो सो माण्हू वेंदो हलियो। ऐं ॿियो इहो ई आहे त रुॻो बहानो थींदो आहे। अदा ख़बर पवंदी त फलाणो हिन बहाने सां मरी वियो, बुखार आयुसि, मथे में सूरु पियुसि, दिलि जो दौरो पियुसि। सो मारींदो त अलाह आहे पर बहानो सिर्फ़ु कंहिं न कंहिं शइ जो ॾींदो आहे। दोस्तो उमेदु आहे तव्हांखे हीअ कहाणी वॾी पसंदि आई हूंदी ऐं इन मां हिकु सबक़ बि तव्हांखे मिलियो हूंदो। त उमेदु आहे त तव्हां दोस्त काफ़ी सारा हिन कहाणी ते ग़ौर करे ऐं पाण खे छा ॻोल्हियांसि इन गुनाहनि खां रोकींदव ऐं सिधी राह ते हलंदव त अॻे पोइ बि असांजो मंज़र ऐं मंज़िल अॻिते आहे। दोस्तो दुआनि में यादि रखिजो। क़ुर्बान अली कलोड़े खे। अलाह निगहबान।